जी नाज़रीन, अवां ॾिसी रखे 24 न्यूज़ ऐं अवां सां मुखातिब आहिनि नबी बख्श लुकमान महर। अॼु असां उन टॉपिक खे खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं ऐं असां सिंधी पब्लिशर्स खां इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त खेनि कहिड़ा कहिड़ा मसइला दरपेश आहिनि ऐं साईं अयाज़ अब्रो साहिब सां त जेके सिंध जे पब्लिशर्स खे कहिड़ा कहिड़ा मसइला दरपेश आहिनि। जेको आहे त इहा असांजी वॾी बदकिस्मती आहे सिंधी पब्लिशरनि जी। वॾो इहो अलमियो आहे त असां वटि सिंधी किताबनि जे डिस्ट्रीब्यूशन जो, उन्हनि जे विरासत जो को सिलसिलो मौजूदु ई कोन्हे को, जंहिं करे किताब जेके कराची ऐं हैदराबादी मर्कज़ आहिनि छपाईअ जे हवाले सां, उते जेके बि किताब छपजनि था पिया उहे सिंध जे ॿियनि जे इलाइक़नि में कोन था वञनि पिया। ऐं जंहिं करे जेको आहे त किताबनि जे जेको आहे त सर्कुलेशन ते, उन्हनि जे विकिरे ते तमामु घणो जेको आहे त ॿार पइजी रहियो आहे। हिकिड़ो वॾो मसइलो त इहो आहे। ॿियो मसइलो इहो आहे असांजो त इशाअती हवाले सां सिंधी किताबनि जो मर्कज़ आहे हैदराबाद में तव्हांखे वधि खां वधि पब्लिशर मिलंदा, पर छपाईअ जूं उहे सहूलियतूं जेके आहिनि न, उहे हैदराबाद में मौजूदु न आहिनि। हिन वक़्तु बि हैदराबाद जा केतिरा ई पब्लिशर जेके आहिनि उहे जेको आहे त कराची ॾे था वञनि पिया, जंहिंजे करे जेको आहे त किताब जे छपाई जी जेका बजट आहे उन में इज़ाफ़ो थो थिए पियो। त इहे ॿ वॾा मसइला आहिनि जेके अहम प्रॉब्लम आहिनि जेको आहे त इशाअत जे हवाले सां। बाक़ी हाणे ॿिया नंढा नंढा ॿिया मामला बि खोड़ सातरा आहिनि, पर बुनियादी तौर ते सिंधी पब्लिशर, उहे पब्लिशर जेके सिंधी किताब छपाइनि था पिया, उन्हनि सां इहे ॿ वॾा मसइला। तंहिं हूंदे बि असां कोशिशि कयूं था त पब्लिकेशन जे कम खे जेतिरो थी सघे सवलो कजे, यानी राइटरनि सां असां राब्ता करे कोशिशि करे उन्हनि खे सवलो करण जी कोशिशि करे रहिया आहियूं त जीअं उन्हनि खे असां सहूलियत ॾियूं ऐं वधि में वधि किताब छपिजी सघनि। ऐं जीअं जीअं किताब वधंदा वेंदा, छपिजंदा वेंदा, तीअं तीअं असांजे समाज में शऊर में हिकिड़ी ॿोलीअ जी सम्झ ईंदी, पंहिंजे किताबनि सां, पंहिंजे समाज सां, पंहिंजे वतन सां हुन जूं मोहबतूं ज़हन जूं रगूं जुड़ंदियूं वेंदियूं। असांजी इहा ई कोशिशि आहे त पंहिंजी ॿोलीअ जी, पंहिंजे अदब जी, पंहिंजी सिंधियत जे जज़्बे खे उभारियूं या ख़िदमत करियूं। इहो असांजो क़ौमी ऐं अदबी इल्मी फ़र्ज़ु त मक़सदु आहे त ॿाहिरियां अदारनि खे ॾिसूं था त उन्हनि जा डेस्क ते 12 एडिटर वेठा आहिनि, उहे को किताब अचे थो उन्हनि खे ॾिसनि था, प्रूफ कनि था। असां वटि अहिड़ो मसइलो आहे जो लिखूं बि पाण, पढ़ूं बि पाण ऐं प्रूफ बि पाण ॾिसूं, वरी किताब छपायूं बि पाण, वरी उहे किताब कुलनि ते खणी मेलनि ते बि पाण वञी खपायूं। या मुख़्तलिफ़ शहरनि में हाणे हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू थी वियो आहे, स्टॉल लॻाइण, मेला लॻाइण नंढनि नंढनि शहरनि में। इहो हाणे रुझान वधंदो पियो वञे, इहो ई सेल बहितरीनु तरीक़ो आहे। पब्लिशर जेके आहिनि उहे कुझु उन्हनि जा पंहिंजा ज़ाती बि मतिलबु कुझु अहिड़ा आहिनि रंजिशूं ऐं पाण में मामला मसइला जेके पब्लिशर पाण में उनमें एको न आहे, जेके आहिनि पब्लिशर उन्हनि में एको न आहे, ॿधी न आहे, छिड़ो विछड़ आहिनि, जंहिंजे करे बि उन्हनि सां इहे मसइला आहिनि। अहिड़ी का उन्हनि जी तनज़ीम कोन्हे जो जेका जंहिंजे प्लेटफार्म तां को सही तरीक़े सां को कंहिं प्रोग्राम ते, को इवेंट ते को फ़ैसिलो करे सघिजे। जेकॾहिं कंहिं सां का मसइलो दरपेश अचे थो त बि माना उन जे लाइ को तदारक कोन थो थिए ओड़े हवाले सां, त उन जे लाइ बि उन्हनि खे ख़ासि तौर ते जेको आहे सो पब्लिशरनि खे हिकिड़ी तनज़ीम साज़ी करणु खपे, जंहिं तां इहे पंहिंजा मसइला आहिनि उन्हनि खे उजागर करणु खपनि। जेसिताईं सिंधी पब्लिशरनि जो जेके मसइला आहिनि त उनजे भेट में जेके उर्दू पब्लिशर आहिनि, ख़ासि तौर लाहौर ऐं कराची में मौजूदु, त हाणे गवर्नमेंट जा जेके इदारा आहिनि असांजा, ख़ासि तौर सिंध में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड थियो, कल्चर डिपार्टमेंट थियो, सिंधी अदबी बोर्ड थिए या सिंधी लैंग्वेज अथॉरिटी थिए, ऐं उन समेत ॿिया बि इदारा काफ़ी आहिनि जेके जिन वटि बजट आहे ऐं उहे किताब आणनि बि पई विया। ऐं उन्हनि जो मयार कहिड़ो आहे उहो त हाणे ज़ाहिर आहे, उनजी बजट आहे गवर्नमेंट जी, त मयार सुठो हुजणु खपे ऐं उन्हनि जो ऑडिट बि थियणु खपे। अफ़सोस सां इहो थो चवणो पए त उन्हनि जा जेके टेंडर
जेके जारी थियनि था या कोटेशन ॾिना वञनि था, उहे उन्हनि में जेको आहे ख़ासि तौर सिंधी पब्लिशरनि खे जेको आहे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा त सिंधी टेक्स्ट बुक बोर्ड हुजे या के ॿिया इदारा जेके बि आहिनि, त मख़सूस माण्हू, मख़सूस लाबी आहे पब्लिशरनि जी, जंहिंजी गठजोड़ आहे उन्हनि इदारनि जे इंतिज़ामिया सां, जंहिं तहत उहे अरबे रुपयनि जा किताब उन्हनि खे मिलिया था वञनि जेके उन्हनि खे सपोर्ट कनि था अंदरूनी तौरु। ऐं असांजा जेके आहिनि सिंधी पब्लिशर, असांजो नंढो इदारो आहे हिकिड़ो, पर असां जहिड़ा अञा काफ़ी आहिनि जेके पंहिंजी महिनत पाण तहत कमु कनि पिया। जेकॾहिं थोरी बि सपोर्ट उन्हनि खे मिली वञे, एतिरो न बि हुजे तव्हां असांखे टेंडर न ॾियो भले, या तव्हांखे असां कोटेशन में शामिलु नथा कयो, असां तव्हांखे उन ॻाल्हि ते न आहे असांखे एतिरा जंहिंजो हक़ु आहे उन्हनि खे मिलणु खपे। पर ॿिया बि इदारा आहिनि, ॿिया बि दोस्त आहिनि जिन खे इहे किताब मिलणु खपनि। ऐं ख़ासि तौरु हिते त सिंध में त एतिरियूं लाइब्रेरियूं आहिनि, जेकॾहिं तव्हां नंढनि नंढनि इदारनि जी उन हवाले सां ई सपोर्ट कयो त उन खां तव्हां किताब ख़रीद कयो। ऐं किताब ख़रीद करे तव्हां जेको ख़ासि तौरु कल्चर जो इहो कमु आहे त उहो किताब लाइब्रेरियुनि ताईं पहुचाए। ऐं लाइब्रेरियुनि में सिर्फ़ु उन्हनि जा ई जेके किताब आहिनि मंज़ूरी नज़र जेके माण्हू आहिनि इदारनि में वेठल आहिनि, उन्हनि सां ई गठजोड़ करे उन्हनि जा किताब पहुचाया वञनि था। ऐं बाक़ी जेके उन जे पहुच ताईं न आहिनि त उन्हनि जे लाइ का बि सहूलियत मौजूदु कोन्हे। अफ़सोस इन ॻाल्हि जो थो थिए त असां सिंध में रहंदे सिंधी इदारा ऐं जेके कमु कनि पिया उन्हनि खे उहा मोट न पई मिले जेके उहे महिनत कनि पिया, जंहिंजो अफ़सोस थिए थो।